अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। नए क़ाइदे ऐवान जी चूंड जे लाइ आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली में चूंड थी। PTI जो अब्दुल कयूम न्याज़ी जेको पूंज हिक तां कामयाब थियो हो PTI उम्मीदवार तौर। PTI जो अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। PTI उम्मीदवार पूंज हिक जी सीट तां कामयाब थियो हो। अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। नए वज़ीर आज़म जी चूंड थी जेका मुकम्मल थी वई आहे। ऑपोज़िशन तरफ़ां एहतजाज भी कयो वियो त खुलियल चूंड न कराई वञे, जंहिंखे रद्द कयो वियो। PTI जो अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान उन जो इंतख़ाब कयो हो। PTI जो कामयाब उम्मीदवार अब्दुल कयूम न्याज़ी जेको पूंज हिक जी सीट तां कामयाब थियो हो। आज़ाद कश्मीर जी आम चूंडुनि में आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। PTI जो अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली में नए वज़ीर आज़म ऐं नए क़ाइदे ऐवान जी चूंड जे लाइ जेको चूंड थी गुज़री उन में मुख़ालिफ़ धुर जो बि उम्मीदवार हो। PTI जो अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। जल्द संदसि हल्फ़ बरदारी जी तक़रीब भी थींदी। आगाह कयो आहे त आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। PTI उम्मीदवार अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जी आम चूंडुनि में PTI सभ खां वधीक सीट्स हासिल कयूं। पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ धुर जी सभ खां वॾी पार्टी तौर साम्हूं आई, जॾहिं त नून लीग 3 नंबर ते सीट्स खटियूं। PTI जो अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म हूंदो। नए क़ाइदे ऐवान जी चूंड जे लाइ अॼु जॾहिं वोटिंग थी त ऑपोज़िशन जो उम्मीदवार भी मैदान ते लथल हो, जॾहिं त PTI तरफ़ां अब्दुल कयूम न्याज़ी जो नालो पाण मुंतख़ब कयो वियो वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां। आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म अब्दुल कयूम न्याज़ी हूंदो जेको जल्द हल्फ़ भी खणंदो। ऑपोज़िशन उम्मीदवार आज़म लतीफ़ 5 वोट हासिल कया। अब्दुल कयूम न्याज़ी खे 33 वोट मिलिया। 33 वोट खणी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म हाणे PTI जो उम्मीदवार हूंदो। PTI जो अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। कानून साज़ असेंबली में अब्दुल कयूम न्याज़ी के 33 वोट मिलिया। आज़ाद कश्मीर में PTI जो उम्मीदवार कामयाब थियो आहे वज़ीर आज़म तौर, जॾहिं त ऑपोज़िशन उम्मीदवार आज़म लतीफ़ 15 वोट खणी सघियो। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर MB सुमरो खां। MB आगाह कजो, हाणे आज़ाद कश्मीर में भी PTI जी हुकूमत हूंदी, अब्दुल कयूम न्याज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म हूंदो। कुल काल रात ही वज़ीर आज़म इमरान ख़ान सरदार कयूम न्याज़ी के आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चूंडाइण की मंजूरी ॾिनी हुई। इन खां पहिरियां सरदार इलियास मुख़्तलिफ़ नाला हलिया पे, पर वज़ीर आज़म इमरान ख़ान कयूम न्याज़ी के आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म रखण की मंजूरी ॾिनी, जंहिंखां पोइ अॼु चूंड थी आहे। उन 33 वोट खणी वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर थियो आहे ऐं इहो 13हों वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर हूंदो। ऐं जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे जेको उम्मीदवार हुयो वज़ीर आज़म जे उहिदे जे लाइ चौधरी अकबर लतीफ़, उनखे 15 वोट मिलिया। ऐं ईअं हू PTI जी आज़ाद कश्मीर में भी हुकूमत क़ाइमु थियण जो हिकिड़ो मरहलो पूरो थियो आहे। हाणे चूंडियल वज़ीर आज़म पंहिंजी काबीना क़ाइमु कंदो ऐं उन खां पोइ आज़ाद कश्मीर जी भी हुकूमत पंहिंजो कमु शुरू कंदी। ही पूंछ आज़ाद कश्मीर जो ज़िलो आहे जंहिंमां सरदार अब्दुल कयूम न्याज़ी कामयाब थियो हुयो ऐं उहो मुस्लिम कॉन्फ्रेंस छॾे तहरीक इंसाफ़ में शामिल थियो हुयो। ऐं ही तहरीक इंसाफ़ में पहिरियों भेरो आयो हो, जंहिंखां पोइ हुन चूंड खटी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान ते इतबाद करे उनखे वज़ीर आज़म चूंडायो आहे।
इहो अॼु अमल पूरो थियो आहे। हाणे हुन खां पोइ आज़ाद कश्मीर जे सदर जी बि चूंड थींदी। जी एमपी इन बाबति बि आगाह कजो त वज़ीर आज़म जो जी चूंड त थी वई, हल्फ़ बरदारी कॾहिं थींदी? दारी हिकु अधु ॾींहं में थियणी आहे ऐं हाणे इन जी जेका वज़ीर आज़म जी चूंड थियण खां पोइ हिकिड़े ॾींहं जो वक़्फ़ो अक्सर तौर ते थींदो रहंदो आहे। साॻे ॾींहं ते बि हलफ़ बरदारी थींदी आहे, त इम्कानु इहो आहे त सुभाणे ताईं हलफ़ बरदारी बि थी वेंदी ऐं उन खां पोइ आज़ाद कश्मीर जी हुकूमत लाइ काबीना जी जोड़ जग जो मरहलो शुरू थींदो। महिरबानी तफ़सील